सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्याम सुंदर भगवान की जय। बोलो ग्यारस माता की जय। एकादशी विर्त जो फल हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि। असांजे ऋषियुनि इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में अन्न खे छॾे फल आहार करण जो ॾाढो चङो नियम ठाहियो आहे। उन्हनि जो ख़ासि उपदेश इहो हो त पेट में जो रोज़ अन्न वञे थो, जठरा अग्नि जेका उन्हनि खे पचाए थी, तंहिंखे कुझु आराम ज़रूर मिलणु घुरिजे। इन्हीअ लाइ असांजे महात्माउनि हर महीने में 2 भेरा ग्यारस जो विर्त रखी भोजन बंदि निराहार जो नियम मुक़ररु कयो, जंहिं करे शरीर सदाई तंदुरुस्त ऐं निरोग चङो भलो रहे थो। भगवान श्री कृष्ण पंहिंजे पवित्र मुखारविंद सां ही वचन चया आहिनि त विर्त रखण सां मन जो मैल दूर थिए थो ऐं जन्म जन्म जा कयल पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि। न रुगो एतिरो पर ईश्वर जो साक्षात दर्शन बि थिए थो। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेर उथी ॾंदण ऐं सनानु पाणी करे श्री विष्णु भगवान जो पूजन करे तिलक चाढ़े तुलसीअ जी माला गिचीअ में पाए अगरबत्ती या ॿी का सुगंधित धूप जलाए दीपक ॿारे भोग लॻाए तंहिंखां पोइ भॼन भाव सां हरि कीर्तन ऐं भगवान जी आरती करे सॼो ॾींहुं मन खे एकागर रखी कथा वार्ता में वक़्तु गुज़ारे। अधर्मी पाखंडी कुपात्र नास्तिक ऐं निंधणकनि नीचनि जो भुली बि संग न कजे। शांतीअ में रहिजे, पर जेकॾहिं ज़रूरी कार्जवश लाचार वञणो या ॻाल्हाइणो पवे त सुबुह सवेर सिज देवता जो दर्शन करे छॾिजे। रात बिरात थिए त हरिअ जा गुणानुवाद ॻाइजनि, जागरण कजे। उन्हनि जो बि वॾो महात्म आहे। 12 ॾींहं उथी नितनेम करण खां पोइ हिकु वेद पाठीअ खे खाराइजे या अतिथीअ खे भोजन कराइजे। कुझु सीधो सामान दान करे पोइ विर्त छोड़णु घुरिजे। जेको मनुष्य अहिड़ीअ तरह करे थो तंहिंखे यज्ञ जहिड़ो फल मिले थो। जेको मनुष्य फल आहार करे थो तंहिंखे विर्त जो फल मिले थो। 11 ॾींहं जेको बि दान कजे सो हमेशह सुपात्र ब्राह्मण ऐं घुर्ज वारे खे ॾियणु घुरिजे, छो त सुपात्र ब्राह्मण खे दान ॾियण करे मन घुरियो फल प्राप्त थींदो आहे। दान कंदड़ हिन लोक तोड़े परलोक में आनंद भोगींदा आहिनि। तंहिं करे दान ज़रूर करणु घुरिजे। कुपात्र खे दान ॾियणु ॼण त कलर ते ॿिज छटणु आहे। तंहिं करे सोचे समझी दान कजे। फल आहार करण महिल कूंडो भरे खाइजे, इहो वाजिब नाहे।
तमामु थोरो फल आहार कजे। न को पेड़ा बर्फियूं बादामियूं रेवड़ियूं किशमिश ड्राखा आदिक गरा खाधा खाई पेट नक ताईं पूर करे पोइ बि चवे थो त भाई मूं अॼु विर्त रखियो आहे। जेसी ताईं पंहिंजे ऋषियुनि मुनियुनि जे रीत मूजिबि आचार वहिंवार न कबो तेसी ताईं असांजो देश उन्नतीअ जे ॾाके ते चढ़ी न सघंदो। तंहिं करे भारत जे हर हिकु नर नारीअ खे इहो 11 जो विर्त श्रद्धा ऐं प्रेम पूर्वक रखी सुर्ग ॾांहुं वञण जो पहिरियों ॾाको ज़रूरु ठाहिणु खपे। 11 जो असुलु मतिलबु आहे 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं उन्हनि खे पंहिंजे वस में रखणु। मन ॾाढो चंचल आहे, उन्हीअ खे वस करणु का सवली ॻाल्हि नाहे। 11 विर्त रखण करे मन पवित्र थिए थो, मनुष्य जा ख़्याल सुधरनि था ऐं इंद्रियूं शुद्ध थियनि थियूं। धर्मात्मा मनुष्य खे घुर्जे त कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष जे ॿिन्ही 11 में भेद भावना न रखे। अचो त हाणे 11 जी कथा ॿुधूं। अपरा 11 श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 662 में युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त ॼेठ महीने जे कृष्ण पक्ष में कहिड़ी 11 थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चवण लगा त हे युधिष्ठिर, हीअ 11 ॼेठ महीने जे कृष्ण पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे, जेका सभिनी पापनि खे नाश करण वारी अपरा 11 नाले सां मशहूर आहे। अपरा 11 तमामु घणा पुण्य ॾियण वारी ऐं पापनि खे नाश करण वारी आहे। ऋषियुनि मुनियुनि हिन में दान करण जो वॾो महात्म ॼाणायो आहे, पर उहो बि लाइक़ु पात्र खे ऐं वक़्त जो ख़्याल रखी नथो कयो वञे, जंहिं करे फ़ाइदे जे बदिरां हानि पहुचे थी। सात्विक दान सभ खां उत्तम दान आहे, जो लाइक़ु पात्र खे ॾियण करे मोह ममता जो नाश थिए थो। जिते सुशील ऐं वेद पाठी ब्राह्मण जो क़दुरु थिए थो, उन्हीअ देश ऐं ज़ातीअ जी तरक़ी थिए थी, अहंकार घटिजी वञे थो ऐं सुर्ग जी प्राप्ति थिए थी। श्री कृष्ण भगवान थो चवे त हे युधिष्ठिर, हीअ अपरा 11 अपार फल ॾियण वारी आहे। हिन विर्त रखण करे ब्रह्म हत्या, गौ हत्या, पर निंदा, पर स्त्री गमन आदि पाप यकदम भस्म थी वञनि था। घट तोर तोरण वारा, राज दरबार में कूड़ी शाहिदी ॾियण वारा, गपोड़े बाज, ज्योतिषी, नाले जा नीम तबीब भी सभिनी पापनि खां छुटी मुक्त थी वञनि था। हिन 11 जे विर्त रखण करे उन्हनि जी बि मुक्ति थिए थी। हे राजन, हाणे हिन विर्त जो फल ॿुध। मकर संक्रांतिअ में सिज ग्रहण वक़्तु प्रयाग में सनानु करण करे, काशीअ में शिवरात्रि ॾींहुं विर्त रखण करे ऐं गया में पितरनि खे पिंड सां तृप्त करण करे, कुंभ में केदारनाथ जे दर्शन करे, भद्रिका आश्रम जी यात्रा करण करे, घोड़ा, हाथी ऐं सोन दान करण सां जेको फल मिलंदो आहे, उहो फल अपरा 11 जे विर्त रखण करे प्राप्त थींदो आहे। पाप रूपी वण खे कटण लाइ ही विर्त कुहाड़ीअ वांगुरु आहे। तंहिं करे पापनि खां ॾकण वारे मनुष्य खे ही विर्त रखी पंहिंजो लोक परलोक सुधारण घुर्जे। हिन कथा जे पढ़ण ऐं ॿुधण सां सभई पाप नाश थी वञनि था। बोलो श्री 11 माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय। अचो त हाणे मिली करे आरती कयूं। ओम जय 11 माता मैया, जय 11 माता। जेको तुंहिंजो विर्त रखे थो, जेको तुंहिंजो विर्त रखे थो, फल उन सब पाता। ओम जय
ग्यारस माता। शरधा रखी जो तोखे मनाए, प्रसन्न थिए दाता। मैया प्रसन्न थिए दाता। तन मन जा दुख दूर करे सब, तन मन जा दुख दूर करे सब, चित चरणन लाता। ओम जय ग्यारस माता। पर उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता। मैया गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, कृपा करे तू भगतन साथी, पंहिंजा गंढी नाता। ओम जय ग्यारस माता। जय जय तुझी ओटवतिया, मेटी जम खाता। मैया मेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिन्ही में, लोक तोड़े पर लोक बिन्ही में, तू विधाता। ओम जय ग्यारस माता। कथा बुद्धि जो ध्यान धरे तो, वने रंग राता। मैया वने रंग राता। दासु दासी शरण में आयो, दास उदासी शरण में आयो, सफल क जाए यात्रा। ओम जय ग्यारस माता। ओम जय ग्यारस माता। मैया जय ग्यारस माता। जेको तुझे जो विरत रखे तो, जेको तुझे जो विरत रखे तो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। बोलो श्री ग्यारस माता की जय। श्याम सुंदर भगवान की जय। परिकल्पना ऐं तैयार कंदड़ साईं मुरलीधर उदासी, रायपुर छत्तीसगढ़। स्वर ऐं संगीत साईं गुरमुखदास, सिंधुवाणी स्टूडियो, इंदौर, मध्य प्रदेश।